बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। गुज़िरियल ॾींहुं शाम अफ़्तार खां पहिरियां मुमताज़ मौलाई जे पुट खे बहिरिया टाउन पुलिस वन व्हीलिंग कंदे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार खां पोइ ॿुधायो वियो आहे त गिरफ़्तार थींदड़ नौजवान मुमताज़ मौलाई जो पुटु आहे। प्यारा दोस्तों, इहा हुई अॼु जी ताज़ा तरीन ख़बर। हाणे हलूं था ख़बर जे तफ़सील ॾांहुं, पर उन खां पहिरियां जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾींदा त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो अव्हां ताईं पहुचंदी रहे। प्यारा दोस्तों, चैनल ॾिसण जे लाइ तमामु घणियूं महिरबानियूं। हाणे हलूं था ख़बर जे तफ़सील ॾांहुं। त प्यारा दोस्तों, हलूं था ख़बर जी तफ़सील ॾांहुं। मुमताज़ मौलाई खे जीअं ई थाणे तां कॉल थी त मुमताज़ मौलाई बिना देरि थाणे ते पहुतो ऐं पंहिंजे पुट सां मिलण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। पुलिस जॾहिं मुमताज़ मौलाईअ खे संदसि पुट सां मिलायो त मुमताज़ मौलाई जॾहिं ॾिठो त उहो मुमताज़ मौलाई जो पुटु न हुयो। पुलिस जंहिं नौजवान खे गिरफ़्तार कयो हो उहो मुमताज़ चांडिया जो पुटु त ज़रूरु हुयो, पर उहो मुमताज़ चांडियो मुमताज़ मौलाई सिंगर न, पर को ॿियो मुमताज़ चांडियो हुयो। जंहिंजे करे पुलिस ग़लतफ़हमी में मुमताज़ मौलाई खे फ़ोन कई, जंहिंखां पोइ मुमताज़ मौलाई पुलिस ते गरम थी वियो ऐं पोइ पुलिस वारनि मुमताज़ मौलाई खां माफ़ी वठी जान छॾाई। त प्यारा दोस्त, हीअ हुई अॼु जी वीडियो। यकीनन वीडियो पसंदि आई हूंदी। पसंदि आई हुजे त वीडियो दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो, कमेंट करे पंहिंजे राय खां आगाह कजो। दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।